तुम जगवाए, जिस जल निध कारण तुम जग आए। सोय अमृत गुर पाही जियो, शोडो वेस बेक चतुराई। दुबदा ए फल नाई दियो, मन रे थिर रहो मत कत जाई जियो। बाहर ढूंढत बहुत दुख पावे, घर अमृत घट माई जियो। अवगुण शोध गुणा को दावो, कर अवगुण पछताई जियो। सर अपसर की सार न जाने, फिर कीच बुढ़ाई जियो। सतनाम श्री हरि, प्रेम सा जपो सतनाम श्री हरि। गुरु सत्कारो साध संगत जी, अमृत वेले में गुरु नानक साहिब की रहमत वर्खा बरसाई। सारी संगत के भी दर्शन कराए, बड़ी दान बख्शिश कई। अज वचन साहब आए पहली पातशाही धन गुरु नानक देव साहिब, जिन पंहिंजे हुक्मनामे में, पंहिंजे वाणीअ में सारी संगत के समझा, जिस जल निध कारण तुम जग आए, सो अमृत गुर पाही जियो। क्लियर तौर ते समझाइन था कि जंहिं कारण वास्ते तोखे न जग में मोकिलियो, वो तो कारण शायद भुलिजी वियो आहे। गुरुअ पंहिंजी अमृतमयी बाणीअ सां तोखे निहाल करे संसार में मोकिलियो। कहिड़ो तोखे किर्त करणो आहे, वो किर्त तूं भुलिजी वियो आहे। अमृत गुर पाही जियो, अञा भी वो वक्त आहे, तू पंहिंजे पाण खे संभाल। छोड़ो वेस बेक चतुराई, दुनिया जे देखा देखी में न अच। तू पंहिंजे किर्त के तरफ ध्यान दे। छोड़ो वेस जो मतलब जेको तोखे एक्चुअल में गुरु नानक साहिब रूप ॾिनो आहे, जेको वाणी तोखे ॾिनी आहे, जेको तोखे परिवार बख्शिश कयो आहे, जेको तोखे रोजगार बख्शिश कयो आहे, उनमें ऐं उन आधार ते ख़ुशि रहण जी कोशिश कर। ॿियो अॻिते वधे थो, उनजो रोजगार अॻिते वधी चुकियो आहे, मुंहिंजो नंढो घर आहे, मुंहिंजो घर वॾो थी चुकियो आहे, मां किराए ते आहियां, उनखे मकान मिली चुकियो आहे। ये सब ॻाल्हियूं मन में रखण खां त सुठो आहे कि गुरु नानक के रोज उन विषय ते अरदास कई। गुरु साहिब चवंदा छोड़ो वेस, जेको वेस तोखे गुरु ॾिनो आहे उहो ई वेस साम्हूं रख। ॿ वेख रखण जी आवश्यकता कान्हे। जीअं त साम्हूं असांखे के पेरे पवंदा आहियूं, उनजी पूजा कंदा आहियूं, वॾो हुजे नंढो हुजे, मात हुजे पिता हुजे, बुजुर्ग हुजनि, साध हुजे, संत हुजे, या वॾो कोई पैगंबर हुजे, कोई मुर्शिद हुजे, या कोई पीर हुजे, या सस हुजे, कोई भी। ठीक कुछ समय खां पोइ असां उनजे प्रति दुर्भावना पंहिंजे मन में रखी छॾींदा आहियूं। चओ सतनाम श्री हरि। त इहो ॾेखाव, इहो आडंबर करण खां सुठो आहे कि तूं कर्म करी न। अगर असां कंहिं वॾनि जी आसीस वठूं था, माता पिता जी, सस सहुरे जी, या कंहिं मुर्शिद जी, कंहिं पैगंबर जी, कुछ पलनि खां पोइ असांजे मुख मां उनजे प्रति ही भावना, दुर्भावना निकिरे थी। उनजे चरणनि खां परे रहणी त जो ठीकु आहे। तो सतनाम श्री हरि। तंहिं करे गुरु साहिब चवंदा वेश मटण जी आवश्यकता कान्हे। जेको गुरु नानक तोखे वेश ॾिनो आहे, जेको हृदय में अथई, उहो मुख में रखण जी कोशिश कर। मन में कुछ ऐं मुख में ॿियो कुछ रखण जी आवश्यकता कान्हे। आईनो पंहिंजो जेतिरो साफ़ रहंदो, ओतिरो असांजो चरित्र साफ़ हूंदो।
तो सतनाम श्री हर बाहर ढूंढत अवगुण पछताई जियो। बेन के ॾिसी रीस न कर पछताईंदे। सब अफसर की सामने जाने गुरु जी महिमा जो कतन न समझी सघंदे। तूं जिते शून्य थी वञे उते गुरु नानक साहिब जी सोच शुरू थींदी आहे। तंहिंजे करे अंतर मैन लोभ वो झूठे बाहर नावो काहि जियो। जगह जगह ते लोभ कूड़ जे अलावा ॿियो कुछ भी कोन्हे। तूं न ॾेखा ॾेखी खां बच। जेको तोखे अंदर जो वेश मिलियो आहे उन वो वेश जे आधार ते हल। जिते तुंहिंजो पूर्ण विश्वास हुजे, जिते तोखे गुरु नानक साहिब सब कुछ ॾिनो हुजे, उन जोत खे मञण जी कोशिश कर। आखिरी वाणी में पहिरीं पातशाही गुरु नानक साहिब सदा अंतर की गत ताही हर जियो। असांजे मन जा सवाल सब कुछ जाने तो। बिन बोलिए सब कुछ जानदा। बिना चए गुरु नानक साहिब असांजी अरदास समझंदा आहिनि। लेकिन हर पराई शइ खां परे रहण असांजो कमु आहे। चाहे कोई भी हुजे, चाहे कुछ भी हुजे, जेको असांखे ॾिनो आहे उन में ही असां संतुष्ट रहूं। बोल गुरु नानक देव की जय। साची दरबार गुरु ग्रंथ साहिब की जय। आशवंदी गुर तो